सकरन में जीए सिंध क़ौमी महाज़ पारां बदअमनी ख़िलाफ़ सहाफ़ी चौक ते धरणो हयो हुयो। उन मौक़े ते आसिफ रज़ा मक्सी, मसूद शाह, मोहम्मद सिद्दीक़ ऐं ॿियनि जो चवणु हो त सकरन शहर बदअमनी जे वर चढ़ी वियो आहे। फुरन जूं वारदातूं रोज़ जो मामूल बणिजी चुकियूं आहिनि। सकरन शहर जे अंदरि जेका वधंदड़ जेका स्ट्रीट क्राइम आहे उन जे हवाले सां जीए सिंध क़ौमी महाज़ ऐं शहर जे तमामु साञावंद धुरियुनि सां गॾिजी करे अॼो कोई एहतिजाज थी रहियो आहे, जंहिंमें असीं मक़ामी इंतिज़ामिया खे अगूर निंड छॾे शहरनि जी जेका बि लुटमार थी आहे उहे मोबाइलुनि जी सूरत में हुजे, मोटरसाइकिलुनि जी सूरत में हुजे, या दुकाननि मां ताला भञी सामान खणण जी सूरत में हुजे, या घरनि मां माल मता जी चोरी हुजे। असीं उन समूरीन वारदातुनि ऐं उन जे ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ उन तमामु जेके गैर क़ानूनी अमल कनि था, चोरियूं कनि था ऐं उन्हनि जी सरपरस्ती कनि था, उन्हनि जे ख़िलाफ़ फौरी कार्रवाई जी घुर कयूं था। जे इंतिज़ामिया पंहिंजो रवैयो तब्दील न कयो त जीए सिंध क़ौमी महाज़ शहर जे तमामु साञावंदनि सां गॾिजी करे हिन जदोजहद जे मरहले खे अञा वधीक तेज़ कनि। उन्हनि चयो त जवाबदार दुकाननि घरनि तोड़े रस्तनि तां आसानी सां कार्रवाई करे वञनि था, पर जवाबदारनि जी निशानदेही बावजूद पुलिस को क़दम नथी खणे। तमामु घणी आहे ऐं गुज़िरियल 5-8 महीननि खां आहे को ऑफिसर अचनि था वञनि था, अचनि था वञनि था, अमुन केरु नथो कराए सघे। असां हितां जे सियासी समाजी सॼे शहरी माण्हुनि खे सुकून सां जीअण ॾिनो वञे ऐं सभिनी असां अपील था कयूं वसवारनि खे त शहरुनि जी मदद कयो ऐं शहरुनि खे जीअण ॾिनो वञे। उन्हनि चुतारींदे चयो त जेकॾहिं शहरनि जी दादरस्ती न थी त एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk